इसराइली सामूंडी फ़ौज फ्लोटिला के 42 ॿेड़ियुनि ते कब्ज़ो करे वरितो। फ्लोटिला इंतज़ामिया मूजिबि ॿेड़ियुनि में सवार 450 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। यहूदी फ़ौज ॿेड़ियुनि जो मवासिलाती निज़ाम ऐं वीडियो नशरियात जाम करे छॾी। पर ॾेई मीडिया मूजिबि इसराइली कब्ज़े में वरितल ॿेड़ियूं अशदोद बंदरगाह पहुची वयूं, जितां ॿेड़ियुनि में सवार समाजी कारकुननि खे यूरोप डीपोर्ट कयो वेंदो। हमास जो आज़ाद फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थियण ताईं हथियार फिटा न करण जो ऐलान। हमास जे सीनियर अॻुवाण मोहम्मद नज़ाल जो चवणु आहे त दुनिया जे कंहिं बि मज़ामती तहरीक आज़ादी खां अॻु पंहिंजा हथियार फिटा नाहिनि कया। तंज़ीम अमरीकी सदर जे मनसूबे ते वीचारे रही आहे ऐं जल्द ई पंहिंजे मवाफ़ जो बाज़ाब्ता ऐलान कंदी त जीअं जल्द जो ख़ात्मो थी वञे। हमास हथियार सिर्फ़ उन सूरत में फिटा कंदी जॾहिं हिकु आज़ाद ख़ुदमुख्तियार फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थींदी। गज़ा में इसराइली बमबारी सबबि वधीक 53 फ़लस्तीनी शहीद। रेड क्रॉस सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं। इसराइली फ़ौज गज़ा में हवाई ऐं ज़मीनी कार्रवाई रद्द कयूं। शहीदनि जो गॾियल तौरु अंग 66,225 थी वियो। 1,68,938 ज़ख़्मी थी चुका। इसराइली परे वज़ीर इक़बाल ॿीहर गज़ा शहर मां समूरनि शहरनि खे इलाइक़ो ख़ाली करण जी वार्निंग ॾेई छॾी। इसराइल कॉर्ट्स जो चवणु आहे त गज़ा सिटी जे रहवासियुनि लाइ आख़िरी मौक़ो आहे उहे शहर मां निकिरी ॾखण गज़ा फिटी हलिया वञनि। इन खां पोइ जेकी बि फ़लस्तीनी हुते मौजूदु हूंदा उन्हनि खे दहशतगर्द ऐं दहशतगर्दनि जो हामी तसवुरु कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि में पाणी जी विर्छ लाइ नेशनल रिवर अथॉरिटी क़ाइमु करण जी तजवीज़ इरसा में पेश करे छॾी। सिंध अथॉरिटी क़ाइमु करण वारी तजवीज़ खे आइन जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। इरसा में सिंध जे नुमाइंदे अहसान लगारी जो चवणु आहे त अथॉरिटी क़ाइमु करण वारी तजवीज़ अरिड़हीं तरमीम सां टकराव में आहे। पाणी सूबाई इख्तियार जे दायरे में आहे। वफ़ाक़ हिकु तरफ़ी अथॉरिटी क़ाइमु नथो करे सघे। CCI खे बाईपास करे अथॉरिटी ठाहे न आइनी ऐं सियासी भञकड़ी हूंदी। अथॉरिटी सूबाई कानूननि सां टकराव ऐं सियासी बहरान पैदा कंदी। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ तकरारी बयाननि ऐं कैनालनि जी हिमायत ते माफ़ी वठण खां इनकार करे छॾियो। PP जो मुतालबो रद्द। संदसि चवणु आहे त जॾहिं पंजाब खे निशानो बणाईंदो त हू उन जो जवाबु ॾींदी। वज़ीर तौरु हूअ पंजाब जी ॻाल्हि न कंदी त पोइ केरु कंदो। कॾहिं बि माफ़ी न वठंदी। बोर्ड ते लेक्चर ॾेई चयो वियो त दुनिया साम्हूं हथ छो नथा टंगियो। चयो वियो त बोर्ड आई आहे त पिनणु शुरू करे छॾियो। हूअ कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे किश्तो खणण लाइ न चवंदी ऐं संदन इज़त नफ़्स मजरूह थियणु न ॾींदी। पंजाब में फ़र्क़ जूं ॻाल्हियूं कंदड़ कंहिंजा सॼ न आहिनि। ओतर ऐं ॾखण पंजाब जूं ॻाल्हियूं रुॻो सियासत चमकाइण लाइ कयूं पियूं वञनि। संदसि दिमाग़ में फ़र्क़ जी का बि ॻाल्हि नाहे। खेसि समूरे पंजाब खे ॻंढे रखण जी ख़्वाहिश आहे। सिफ़ारिश ऐं धांधली खे ख़तमु करे मेरिट खे हथी ॾिनी वई आहे। पंजाब में पोज़ीशन पैसनि ते विकिरो न थींदी आहे। सियासी असर सां हासिलु कयल समूरा ठीका रद्द कया विया आहिनि। नौजवाननि खे कूड़ ऐं धोखे में फ़र्क़ु सम्झणु घुरिजे। अदालत खे तशरीह कंदे आइनी ॿीहर लिखण जा इख्तियार नाहिनि। सुप्रीम कोर्ट मख़सूस सीटुनि बाबति नज़रसानी केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त धुर खां थियण खां सवाइ तहरीक इंसाफ़ खे रिलीफ मिलियो जेको बरक़रार नथो रही सघिजे। सुप्रीम कोर्ट या कंहिं जज खे पसंदि या नापसंदि जी बुनियाद ते आइन जी तशरीह करण जा इख्तियार नाहिनि। अक्सरियती फ़ैसिले सुन्नी इत्तेहाद काउंसिल बदिरां तहरीक इंसाफ़ खे रिलीफ ॾिनो आहे। तहरीक इंसाफ़ मख़सूस सीटुनि जे केस में धुरी नाहे ऐं न वरी इलेक्शन कमीशन में का दरख़्वास्त ॾिनी वई। तहरीक इंसाफ़ पेशावर हाई कोर्ट में बि मख़सूस सीटुनि बाबति का दरख़्वास्त दाख़िल न कई। नज़रसानी दरख़्वास्त रुॻो आइनी बेंच ई ॿुधी सघे थी। 80 आज़ाद उम्मीदवारनि मां कंहिं तहरीक इंसाफ़ उम्मीदवार हुअण जी दावा न कई त इलेक्शन कमीशन मख़सूस सीटुनि ॿियनि पार्टियुनि हवाले कयूं। मरकज़ी फ़ैसिले में सियासी पार्टियुनि खे ॿुधण खां सवाइ मेंबरनि खे DC कयो वियो। सिंध हुकूमत अलायंस जे क़ियादत खे ॻाल्हियुनि लाइ अॼु घुराए वरितो। मुलाज़िमनि सां ॻाल्हियुनि लाइ सेक्रेटरी तालीम जी सरबराही में कमेटी कब क़ाइमु। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे मरकज़ी सदर अशरफ ख़ासकली चयो आहे त चीफ सेक्रेटरी राब्तो करे ॻाल्हियुनि लाइ अॼु घुरायो आहे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे कमेटी ॻाल्हियूं कंदी पर 6 अक्टूबर जो ऐलान बरक़रार आहे। टंडे अलियार में सोशल मीडिया ते किरदार कशी करण तां थियल झेड़े जो केस दाख़िल। ज़ख़्मी नौशाद सोनारो जे भाउ जी फ़रियाद ते दाख़िल FIR में DSP हाईवे मक़सूद खानज़ादा समेत 4 जवाबदार नामज़द। पुलिस DSP हाईवे मक़सूद खानज़ादा जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी।
वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप मैच में बांग्लादेश पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम आर्मी इवेंट जे पहिरीं पोइ मैच में रुॻो 138 रन्सुनि ते ढेर। उमायमा सुहैल ऐं सिदरा अमीन खातो ई न खोले सघियूं। मोनीबा 17, रमीन शमीम 23, आलिया रियाज़ 13, सिदरा नवाज़ 15 ऐं फातिमा सना जूं 22 रन्सूं।